डिस्ट्रिक्ट रिपोर्टर सांगड़ महमूद कायम खान जी रिपोर्ट मूजिब SSP सांगड़ एजाज अहमद शेख जी हिदायतन ते ॾोहारियुनि खिलाफ़ कार्रवाइयूं जारी। SHO टंडो आदम गुलाम शबीर दिलवानी फुर्जे केसनि में घुर्बल जवाबदारनि रिहान हेकड़ो आदिल हकड़ो ऐं कामरान गाहो के गिरफ्तार के संदन कब्जे मां 2 TT पिस्टल ऐं हिकु रिवॉल्वर जॾहिं त फुरकियल 2 राडूं वाचूं 2 मोबाइल फोनूं ऐं वारदात में इस्तेमाल कयल मोटरसाइकिल हथ कई वई। उन खां अलावा चर्च जो डीलर मुमताज़ अली ख़ास के लिए खां 1050 ग्राम चर्च हथ कई वई आहे। SHO सांगड़ गुलजार अली मरी चर्च जे डीलर गुलामदीन मरी के गिरफ्तार करे संदसि कब्जे मां 1450 ग्राम चर्च ऐं ख़ैर मोहम्मद शहर खां 3 लीटर शराब हथ करे वरितो आहे। SHO तालका मोहम्मद अज़म अज़ादार ऐं डिनर शाह जे शराब भट्टे ड्राई पट करे 10 लीटर तैयार थियल शराब हथ कयो वियो ऐं 1 लीटर अण तैयार थियल शराब के ज़ाया कयो वियो। SHO दरिया खान रिंद अशरफ अली ज़रदारी मुजाहिद मलिक शब्बीर अहमद मलिक मोहम्मद मकरानी वटां 60 लीटर शराब हथ कयो वियो। SHO सरहाणे जाबर हुसैन मोहम्मद इसाक इरफान अली मोहम्मद दानिश शेख खां 90 लीटर देसी शराब हथ कयो वियो। SHO खडड़ो ज़ाकिर हुसैन बिलावल ऐं लखा ॾिनो खां 40 लीटर देसी शराब हथ कयो वियो। CIA इंचार्ज अकबर खान मरी 28 लीटर शराब हथ करे वरितो जॾहिं त SHO शाहपुर चाकर राव वाजिद अली मनशात फरोश अली शेर थीम खां 540 गुटका पुड़ियूं हथ कयूं वियूं आहिनि।